GSN, JS IJM सैयद, JS जे लतीफ़। जीअं त अॼु असां प्रेस क्लब ते विया हुआसीं त आउं माज़रत थी घुरां त इलाही ॿाहिरनि सां ऐं जेको लाइव न अची सघियासीं, कुझु नेट प्रॉब्लम इशू हुयो, इन वजह सां ऐं हींअर लाइव थी आहियां। जीअं त कल्ह राति असांजे घर जे मथां जेका चढ़ाई कई वई, आकिब खे हिक खां ॿिए गुम करण जी कोशिशि कई वई। रियासती इदारा कुझु सिविल ड्रेस में जेके माण्हू हुआ उन्हनि आकिब खे खणण जी कोशिशि कई वई। मुज़ाहमत करण ते जॾहिं असीं मुज़ाहमत कईसीं त हू हलिया विया, असांजी मेन गेट जेका आहे पाड़ी जी मेन गेट ते बीह रहिया हुआ। उन खां बाद में हू काफ़ी देरि ताईं उते बीह रहिया। उन खां बाद में हू विया, हू बार बार इहो ई चवनि पिया त तव्हांजो भाउ दहशतगर्द आहे ऐं उनखे ॿाहिरि कढो, हू असीं गिरफ़्तार करणु आया आहियूं। त असीं पुरअमन आहियूं, असीं पुरअमन शहरी आहियूं। असीं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे भाउ सां सुकून सां गुज़ारणु चाहियूं पिया, जेका तव्हां बार बार असांखे जीअण कोन था ॾियो। 4 महीना थियनि था, वरी तव्हां मुंहिंजे भाउ खे खंभे गुम करे था छॾियो। ही टियों दफ़ो आहे त तव्हां मुंहिंजे भाउ आकिब चांडियो खे जेका खणण जी कोशिशि कई आहे। सो आउं इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़ाहमत कयां थी। ऐं हींअर जेको लाइव अचण जो मक़सदु आहे त मुंहिंजी भाभी फरवा, जंहिंजी हींअर तबियत जेका आहे तमामु घणी ख़राबु थी चुकी आहे, उनजी जेका राति सिचुएशन जेका राति थी आहे उन वजह सां उनजी तमामु राति खां वठी ॾाढी तबियत ख़राबु हुई। सो हींअर उनजी जेका तमामु ज़्यादा तबियत ख़राबु थी चुकी आहे। उहा प्रेगनेंट आहे, उनखे हींअर जेका 3 महीननि जो बेबी उनखे पेट में आहे, जंहिंखे वजह सां डॉक्टर चवनि पिया त उनजो बेबी जेको आहे उहो ज़ाया थियण वारो आहे। उनजे ॿार खे तमामु घणो ख़तरो आहे। अगरि उनजे ॿार खे या अगरि उनखे को बि नुक़सानु पहुतो त उनजो ज़िम्मेवार इहा रियासत हूंदी। हीउ हिकिड़ो इंसानियत जो क़त्लु आहे ऐं आउं इन जी मुज़ाहमत कयां थी। असांखे जीअण ॾियो, ही किथां जो इंसाफ़ आहे त तव्हां बार बार मुंहिंजे भाउ खे खणी वञी उनखे टॉर्चर करे वरी तव्हां उहो ॾियो था, जॾहिं त हू इलाही दफ़ा तव्हांजे टॉर्चर मां जेका क्लियर थी चुको आहे, त उनखे ॿीहर खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे। अगरि तव्हां वटि त सबूत बि कोन्हनि, जॾहिं आउं राति तव्हांखे चवां पई त तव्हां मूंखे सबूत ॾियो त तॾहिं तव्हां मुंहिंजे भाउ खे खणो, त तव्हां वटि उहो सबूत बि मौजूदु कोन हुया। हींअर तव्हां जेको आहे त मुंहिंजी भाभी जी तबियत ॾिसो, उहा इलाही जेको आहे ख़राबु थी चुकी आहे। एतिरे क़दुरु जो बेबी जेको आहे ज़ाया थियण जा चांसिस वधी विया आहिनि। डॉक्टर्स चवनि पिया त हू ॿारु जेको आहे जेको हिन दुनिया में आयो ई कोन्हे, जंहिं हिन दुनिया में अखि बि कोन पटी आहे, तव्हां हुन ॿार खे उन तव्हांजो छा बिगाड़ियो आहे त तव्हां एतिरो असांखे टॉर्चर कयो आहे। त हू मुंहिंजी भाभी एतिरी ख़ौफ़ज़ादा थी वई आहे त सिर्फ़ु इन वजह सां त आकिब खे शायदि 3 भेरो बि खंभे वेंदा, त उन वजह सां हू एतिरो तव्हां असांखे टॉर्चर कयो आहे त हू असांजी भाभी जंहिंजी तबियत तमामु घणी ख़राबु थी चुकी आहे। सो हिन जी अगरि उनखे या उनजे ॿार खे कुझु बि थियो त उनजो ही ज़िम्मेवारी हीअ रियासत हूंदी। ऐं बार बार चवां थी हीअ रियासत उनजो ज़िम्मेदार आहे।